साईं अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। वालेकुम अस्सलाम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। ही चैनल मिठी थर साईं मीर मोहम्मद शाह जे नाले सां मिठी थर जे नाले सां सैयद मीर मोहम्मद शाह जो चैनल आहे। साईं साहब अॼु हिते आयल आहिनि। सैयद गुलाम शाह वलद अतुर शाह ॻोठ आकोड़ी नैयड इंडिया साईं साहब जे घरें और उते ॿी जमात पण आहे। उनमें सोढो सवाई सिंह ॻोठ सातो राजपूत डॉक्टर पण आहे। उहे वेठल आहिनि कचहरी में सुणण लाइ करे ऐं तव्हां तक ही असीं मैसेज पुॼाऊं था। साईं सगोरा कुछ ॾोर ॾींदा, कुछ हुज़ूर पाक जी साराह पण थींदी। हाज़रीन नाज़रीन तहे दिल सां सुणिजा। ऐं मुंहिंजो नालो लाल मोहम्मद शाह वलद गुलाम शाह वलद अतुर शाह ॻोठ आकोड़ी सैयद शमसी उर्फ़ कादरी। जी साईं हाणे जेको ॾोर जो बयानु कंदा, ॾोर सुणाओ साईं। जोड़े वर जो की मकी लायो दी बानी बारो चादो ही जी रात टिकी सुबह वञ जो मुझो निया पो निजो कची बोली केच जी ऐं कामक जो लुखूं लगन झोला उत कपड़ कोट किजो बोई नहीं बात वसाण चे मुझो हराना होत निजो पोवरी अची दस दिजो वेरी केरी वाट केच जियो जेड़े रसोई सेवण शहर में तो सारो डी संबर वो कम नहीं दे कांधरे का घोड़ा ब्या घर वो जावे जा वन जा टिक जा टर तुंडी ढायो लकन ते तू डर क्यों मदे डर तोखे पाड़िया पुनू जाम जहर ताली हुनर वो हलिया ते हाड़े दे करे उठ ओगर पोठन उठन जाए न नादानी शांबर पो संझे लंघाड़े सावण चे मुठी तो न होत भून भर पोके चिन्दा मंझ कटर वेरी परण जाम पुनू चेड़ जान बदो जी जान दे कॾहिं आशिक अंगूर पो कहीं देना कहीं दारियूं कहीं पन कहीं पांदूर पो पन पची पुराना थिया बिज न झले बूर पो बिज छणी पियो छाती ते करे ओ घो अरूड़ निपुड़ियो ते नागन जी अॼु गायो हाणे।